अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसुस सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, वेलकम टू मॉक टेस्ट। अॼु पाण मॉक टेस्ट क्लास पहिरें खां 5 दर्जे ताईं जे पार्ट 1 में तव्हां सां मुखातिब आहियां। इन लाइ जो मां सोचियो त मां 100 सवालनि जी टेस्ट ठाहींदमि, पर 100 सवालनि जो क्लास बि इलाही वॾो थी वेंदो ऐं मूंखे कुझु कैंडिडेट्स जो चवणो हो त वी आर रेडी फॉर टेस्ट, कुझु जो चवनि पिया आफ्टर ईद, कुझु पिया चवनि फ्यू डेज़। इन जे करे बसि हिकिड़ो पार्ट 50 क्वेश्चन्स जो अॼु कयूं था ऐं 50 जेको क्वेश्चन्स जो ॿियो पार्ट उहो वरी इनशाला विदिन फ्यू डेज़ आर इनशाला लागी थो आफ्टर ईद। ठीकु आहे। सो अचूं था पाण सवालनि जे तरफ़ ऐं मां सवाल जेके आहिनि उहे कंदी पई वञा। बाक़ी जेका उनजी की आहे, आंसर की आहे, उहा सुभाणे ताईं डिस्क्रिप्शन में पिन कई वेंदी। ठीकु आहे। पहिरियों सवाल आहे, अच्छा हिकु ॿी अहम ॻाल्हि त मूं कोशिशि कई आहे त जीअं सभई चवनि पिया त सवाल जवाब असां पाण ई पढ़ी वेंदासीं, तव्हां नसरी ऐं नज़मी सिन्फ़ुनि जे बारे में ॿुधायो। त मूं हिन सवाल जवाब कोशिशि कई आहे त घटि रखां, बाक़ी पोइट्री ऐं इबारतूं घणियूं रखियूं आहिनि। भले तव्हांखे थोरी हिकु जहिड़ी लॻे, पर मां इहा ई कोशिशि कई आहे त बसि इन्हनि ॿिनि शयुनि ते मां घणो फोकस कयां। ठीकु आहे। अचो त ॿारो ॻायूं राग राग करे जो देस सुजाग, हर को देसी थिए होशियार। दर्सी किताब में मौजूदु शाइरीअ जे हिननि सिटुनि जो लेखक केरु आहे? शेख अयाज़, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, ठीकु आहे, इमदाद हुसैनी या उस्ताद बुखारी। उनजो सही जवाबु छा आहे? ठीकु आहे। ऑप्शन्स इहे 4 आहिनि। मथियूं सिटूं शाइरीअ जे कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखनि थियूं? बेत, गीत, नज़म या गज़ल। उनखां पोइ आहे री लफ़्ज़ जी माना छा आहे? रीह, जेॾो तुंहिंजो नां बाज ॿोॾी मङा, रीह थूणी रीह थंभे तूं छपर तूं छा। शाह साईंअ जो जेको जेॾो तुंहिंजो नां 5 दर्जे जो बुक आहे, उन मां इहो लफ़्ज़ वरितो वियो आहे रीह। रीह लफ़्ज़ जी माना छा आहे? वेझो, परे, आहे या खां सवा। सवाल नंबर 4 आहे कंप्यूटर। हिकु ॿिए लफ़्ज़ कंप्यूट मां वरितलु आहे जंहिंजी माना आहे ॻणप करणु, लेखो करणु। कंप्यूटर हिकु अहिड़ी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जंहिंसां कलाकनि जो कमु सेकंडनि में करे सघिजे थो। कंप्यूटर 2 मुख्य उसूलनि ते कमु करे थो। कंप्यूटर जा मुख्य 3 क़िस्म आहिनि, माइक्रो कंप्यूटर, मिनी फ्रेम एंड मेन फ्रेम। ठीकु आहे। ऐं कंप्यूटर जे ॻुझे कोड खे पासवर्ड चयो वेंदो आहे। मथी इबारत नसर जे कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थी? ख़ाको, मकालो, ख़ाको, मकालमो या आतम कहाणी। ठीकु आहे। ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 3, 5, 4। स्काउटिंग जो बानी केरु आहे? पीटरसन, एडम गिलक्रिस्ट, सर जॉन मार्शल और लॉर्ड बी बेडन पावेल। ठीकु आहे। कंहिं बि जुमिले में वक़्तु जॻह जी माना ज़ाहिर थिए त उनखे छा चइबो आहे? ज़रफ़, फ़इल, इस्म ख़ासि, ज़मान, माज़ी। उनखां पोइ आहे ज़रफ़ जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 3, 4, 5। अरबन सिंध ते केतिरा साल हुकूमत कई? 300 साल, 250 साल, 300 सालनि खां मथे या 1500 साल। ऐं उनखां पोइ आहे त ग्रामर कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे? सिंधी, अंग्रेज़ी, लातिनी या उतालवी। ठीकु, इहे थिया 10 सवाल। सवाल नंबर 11 आहे त शाह इनायत शहीद किथे पैदा थिया? अलीपुर में, मीरापुर शहर में, खैरपुर शहर में या मटियारी शहर में या मटियारी में। उनखां पोइ आहे त जेको ज़मीर माण्हूअ जे ज़ात सां लाॻापियल रहे थो ऐं माण्हूअ जे असली नाले बदिरां इस्तेमालु थिए थो, त उनजा केतिरा क़िस्म आहिनि? 4, 3, 2 या 1। ॿोलीअ जे लिहाज़ सां इस्म मोन्स जा केतिरा क़िस्म आहिनि? 2, 4, 6, 9। मेहरगढ़ कहिड़े सूबे जो तारीख़ी माॻ आहे? ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध या बलोचिस्तान। उनखां पोइ वरी ही सवाल नंबर 15, ॾिसी दुनिया में अजब नज़ारा, साईं जी सम्झ प्यारा, उभय धरतीअ ते इसरार, जोड़िया साईं सभिजनि सां। 3 दर्जे जो बेता जंहिंजो टाइटल धणीअ जी वॾाई आहे। ठीकु आहे। ऐं इहो आहे त मथियूं सिटूं शाइरीअ जूं मथियूं सिटूं अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखनि थियूं? हमद, नात, गज़ल या मरसियो। उनखां पोइ आहे त अचो अव्हां जी दिलि विंदराया, नज़म कंहिंजो लिखियलु आहे? अदल सूमरो, ठीकु आहे, ऐं अल्ताफ़ अब्बासी, इमदाद हुसैनी या शेख अयाज़। उनखां पोइ आहे त वाड़े तारा, गोल तारा, रोशन तारा, सांझी टाणे निकिरो था, उब सॼी में पकड़ो था, चिलको चिमको सारी राति, कजे अव्हां जी कहिड़ी बात। मथियूं सिटूं शाइरी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखनि थियूं या रखे थी? मथियों शेर शाइरी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? बेत, गीत, नज़म
या गज़ल। मथे शेर जे शाइर जो नालो छा आहे? भेरूमल गरीब, नवाज़ अली नियाज़, अब्दुल्ला अबद या अल्ताफ़ अब्बासी। मथे शेर में लफ़्ज़ उभ जी माना छा आहे? सुम्हणी, आसमान, उस, ज़मीन। शाहजहाँ मस्जिद में केतिरा गुंबज़ आहिनि? 105, 101, 105, 101, 99 या 115। उन खां पोइ आहे दर्सी किताब में मौजूदु। अच्छा, ही 5 दर्जे जो मां तव्हांखे ॿुधायो हुयो, तव्हांखे यादि हूंदो। दर्सी किताब में मौजूदु सबक़ दो दो चन्नसर नसर जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? किस्सो, नज़म, आतम कहाणी या आखाणी। लफ़्ज़ सांधाणे जी हमाना छा आहे? ज़रूरी ऐं भाॼी, आचार या सलाद। उन खां पोइ आहे दर्सी किताब में मौजूदु गिदड़ ऐं बघ अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? सवानमरी, आखाणी, किस्सो या कहाणी। तराखड़े लफ़्ज़ जी माना छा आहे? वेकिरी थाली, ऊनी थाली, डिघी थाली, पासीरी थाली। उन खां पोइ असांखे तूं साईं सदाईं ख़ुदाया, करम असां उपाई निपाई ख़ुदाया। ऐं मथियूं सिटूं शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखनि थियूं? हमद, नात, दुआ, नज़म। मथी शाइरी जे सिटुनि जो ख़ालिक़ केरु आहे? लेखराज अज़ीज़, किशन चंद बेवस, मिर्ज़ा कलीच बेग या इमदाद हुसैनी। ढोल लफ़्ज़ जी माना छा आहे? डोल। ठीकु आहे। निज़ारो, शिकिल, पासो, किनारो। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जो तो थोड़ा मींहं वसाए, बाग़नि में जो अन्न पचाए, वैसे गुलनि खे जो पहिराए। मथियों शेर शाइरी जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? नज़म, वाई, गीत, हमद। मथे शेर में शाइर जो नालो छा आहे? इमदाद हुसैनी, किशन चंद बेवस, उस्ताद बुखारी या अब्दुल्ला अबद। ठीकु आहे। अलाह पाक जे चयल कलाम खे छा चइबो आहे? वाई, नात, काफ़ी, हमद। इमाम सगोरनि या शहीदनि जे सारा या ॾुख में चयल कलाम खे छा चइबो आहे? मरसियो, कसीदो, मनक़बत या गज़ल। ठीकु आहे। अदब, सिंधी अदब में मौलूद जो बानी केरु आहे? सिंधी अदब में मौलूद जो बानी केरु आहे? सचल सरमस्त। ठीकु आहे। सैद साबित अली शाह, अब्दुल रऊफ़ भट्टी या मिस्री शाह। ठीकु। उन खां पोइ वरी ही नसर जो टुकड़ो आहे। सना, निदा तो ही रंधिणे में पाणी जो नलको छो खोले छॾियो आहे? निदा, अदी मूंखां ॻाल्हि विसरी वई, जो थी बंदि कयां। सना, अला केतिरो न पाणी ज़ान थियो, असांखे पाणीअ जो क़दुरु करणु घुरिजे। निदा, अदी तूं बिल्कुलु सही थी चवीं, ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। सना, शाबास, हर शइ असांखे हर शइ में बचति करणु घुरिजे। मथी इबारत अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां वास्तो रखे थी? कलाम, मुकालमो, सवानहमरी या यादगिरियूं। उन खां पोइ मथी इबारत में निशानी, जेका निशानी ॾिनल आहे, ॻाल्हाइण जे कहिड़े क़िस्म सां तालुक़ु रखे थी? हरफ़ निदा, हरफ़ जर, ज़मीर ख़ालिस या फ़इल। हज़रत अली करम वजह नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सोटो पाण मके शरीफ़ में ॼाओ। संदन वालद जो नालो हज़रत अबू तालिब हो ऐं हज़रत अली करम वजह नंढपण खां ई पाण सॻोरनि सां गॾु रहिया। हज़रत अली करम वजह रहमदिल, सख़ी, बहादुर, आलम, आदिल हो। बहादुरी करे कि नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असदुल्ला, अलाह जो शींहुं सॾींदा हुआ। मथी इबारत अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां वास्तो रखे थी? सवानमरी, कहाणी, आखाणी या मज़मून। ठीकु आहे। मथी इबारत मां लफ़्ज़ आलिम जो ज़िद छा आहे? पढ़ियल, जाहिल, फैज़ रखंदड़, आकिल। क़ाइदे आज़म लेसन आहे, लेसन आहे। क़ाइदे आज़म आहे 5 दर्जे जे में ही ॿुधाइजो त छा आहे? क़ाइदे आज़म जा गुण ॻायो, जंहिं पाकिस्तान बणायो, इल्मु अव्हां जी क़िस्मत आहे, वक़्तु वॾी हिकु दौलत आहे, क़ाइदे आज़म ही फ़रमायो, जंहिं पाकिस्तान बणायो। शाइरीअ जूं मथियूं सिटूं अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखंदियूं? बेत, नज़म, वाई, क़ौमी तरानो या नज़म। मथे शेर जो मुसनफ़ केरु आहे? अली मोहम्मद मजरू, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, नवाज़ अली नियाज़ या किशन चंद बेवस। अली मोहम्मद मजरू। उन खां पोइ चइनि सिटुनि वारे शेर या बंद खे अदब जी कहिड़ी सिन्फ़ लेखियो वेंदो आहे? छहनि सिटुनि वारे शेर या बंद खे अदब जी कहिड़ी सिट लेखियो वेंदो आहे? इहो मां तव्हांखां अॻे दफ़े पुछियो हुयो त मुख़म्मस, गीत, मुसदस या नज़म। पर हिन दफ़े जेको सुवालु आहे उहो आहे चइनि सिटुनि वारी। ठीकु आहे। चइनि सिटुनि वारे शेर या बंद खे अदब जी कहिड़ी सिन्फ़ सॾियो वेंदो आहे? उन खां पोइ आहे नसर जो उहो टुकड़ो या इबारत जंहिं मां अव्हां खे सम्झाणी मिले त उनखे छा चइबो आहे? ठीकु आहे। सम्झाणी या सबक़ मिले। कहाणी, किस्सो, दास्तान या आखाणी। हेठियनि अच्छा ही थिया 40 सवाल। 10 सवाल रहियल आहिनि ऐं हीअ बि थोरा इम्पोर्टेंट, वेरी टची नसर ऐं नज़म सां आहिनि। पर उनखां पहिरीं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं लाइक कंदा, कमेंट लाज़मी कंदा ऐं
पोस्ट खे वधि खां वधि शेयर कंदा त जीअं इन हवाले सां जेके टेस्ट जे लाइ जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि जे लाइ ही मॉक टेस्ट यकीनन हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस थी पवंदो बिफोर जेका हू IBA जी टेस्ट थींदी उन खां पहिरीं हीअ टेस्ट। ठीकु आहे, सो अचूं था सवाल नंबर 41 जी तरफ़। हेठियनि मां कहिड़ी सिन्फ़ खे पंहिंजी मौज़ूआती हीयत आहे ऐं फ़नी हीयत आहे? हमद, नात, मरसियो, ग़ज़ल। ठीकु, उनखे जंहिंखे पंहिंजी मौज़ूआती हीयत आहे ऐं फ़नी हीयत आहे। उन खां पोइ आहे त दर्सी किताब में मौजूदु हमद कुदरत वारा फ़नी हीयत खां शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थो? ठीकु आहे, नात, गीत, बेत या ग़ज़ल। ख़ुदा जो प्यारो असांजो नबी, सदा जी जियारो असांजो नबी। दर्सी किताब में मौजूदु नात असांजो नबी जो ख़ालिक़ केरु आहे? मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, किशन चंद बेवस, हकीम फ़तह महमद सेवाणी या कल्याण आडवाणी। नात प्यारो नबी असांजो फ़नी हीयत खां शाइरी जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखे थी? नात, गीत, बेत या ग़ज़ल। ॾे खंड में सभ खां अवल फ़ारसी ज़बान में क़ुर पाक जो तर्जुमो कंहिं कयो? मखदूम, नूह, अहमद, मल्ला, आख़ुंद अज़ीज़ या सचल सरमस्त। बहार खे ॿियो छा चइबो आहे? सरह, बहार, ख़िज़ा, बसंत। कंप्यूटर जी इजाद कॾहिं थी? 1750, 1643, 1642 या 1742। ॿारनि खे कहिड़ी बीमारी खां बचण जा फुड़ा पियारिया वेंदा आहिनि? पोलियो खां, वॾी खंघि जा, दस्तनि खां या उरड़ीअ खां। शेख सादीअ जो असली नालो छा हो? शरफ़ुद्दीन, गुलामुद्दीन, मुस्लिहुद्दीन या इलावुद्दीन। ऐं उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो कॾहिं ॼायो? 5 जनवरी 1928, 7 जनवरी 1929, 5 सेप्टेम्बर 1930, 10 जनवरी 1932। ही 50 सवाल हुया पार्ट 1 जा। बक़ाया 50 सवाल पार्ट 2 जा बि मॉक टेस्ट में जल्द तव्हां सां शेयर कया वेंदा। ऐं भले तव्हां ॾिसो त हिन टेस्ट जा आंसर की में तव्हांजी छा थी रिज़ल्ट अचे त ॿी टेस्ट लाइ अञा वधीक सुठे सां तयारी कजो। ऐं आई एम वेरी होपफुल की हिन में तव्हांजी सुठी रिज़ल्ट ईंदी। ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो ऐं सोचे सम्झे आराम सां सुठे तरीक़े सां टेस्ट डन कंदा ऐं सुभाणे ताईं इन जी जेका आंसर की आहे उहा पिन कई वेंदी। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं टेस्ट खे शेयर ज़रूरु कंदा। इट्स माय humble request to you all। ठीकु आहे, ऐं स्टे ब्लेस्ड।